खिपरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे पूज हिंदू लोहाणा बिरादरी पारां डॉक्टर गोबिंद राम जी रिहाइशगाह में होली जो त्यौहार मल्हायो वियो, जंहिंमें होली जे ॿारनि जी रस्म अदा कई वई है। इन मौक़े ते हिंदू बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई है। हिक ॿिए खे रंग हणी पंहिंजे ख़ुशियुनि जो इज़हार कयो वियो है। इन मौक़े ते पूज हिंदू लोहाणा बिरादरी जे अॻुवान अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवण हो त ये जो हमारी होली है, ये होली एक खुशियों का त्यौहार है। ये एक जो हमारा एक रंगों का मकसद है कि आपस में मिलजुल कर मोहब्बत से पेश आएँ और आपस में मोहब्बत का एक ये पैगाम है। जैसे बसंत की ये जो आती है रुत आती है जिसमें नए फसल आते हैं, ये एक हमारी जो होली का एक है, एक कंसेप्ट एक हमारा गुरु जो भगवान उसने एक अवतार लिया था और एक राक्षस को ख़त्म करके और उस अमन और पैगाम का दिया था। तो ये एक खुशियों का त्यौहार है। ये पैगाम जो है मोहब्बत का देते हैं। खिपरो जी तारीख़ में असां हमेशह पंहिंजे घरनि में तो होली मल्हाईंदा आहियूं, पर इज्तमाही तौर ते किथे बि कॾहिं गॾु असां अहिड़ो फंक्शन न कयो आहे। उन करे असां पहिरियों दफ़ो गॾियल फंक्शन कयो आहे। हीअ असांजी पहिरीं कोशिशि हुई। इंशाल्लाह आइंदा इन खां बि वधीक बहितर कंदासीं। कोई ख़ुशियुनि रंगनि जो त्यौहार है। इते जी रंग पाण में मिली करे जेको आहे सभिनी खे हिकु जहिड़ो करे छॾींदा आहिनि त असीं हिते सभु पाण में गॾिजी असीं हिकु कयूं ऐं हिते इहो असीं ॿुधायूं था त जेको आहे असीं पाण में हिकु गॾिजी थी रहूं ऐं इहो जेको रंगनि जो त्यौहार आहे इन ॾींहं ते असीं जेको आहे ज़ुल्म जो नास थी ऐं सच जी जीत थी हुई। होली रंगनि भरियो त्यौहार आहे। हर रंग जी हिकिड़ी अहमियत आहे। हर रंग खुशियुनि जो रंग आहे। हर रंग इंसानियत जो रंग आहे। ही बेसिकली आहे ही इंसानियत जो त्यौहार। हिन में सिर्फ़ु ख़ुशियूं ई ख़ुशियूं आहिनि। यकजहती आहे। प्यार ई प्यार आहे। होली सभिनीनि लाइ। होली खुशियुनि जो त्यौहार है। असीं रंग हणी पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कंदा आहियूं ऐं पाकिस्तान जी सलामती ऐं खुशहाली जे लाइ ख़सूसी दुआऊं कंदा आहियूं। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।